THN न्यूज़। कंबर में ज़िले सिहत खाते पारां नवनि ॼावल ॿारनि खां वठी 2 सालनि ताईं जे ॿारनि खे 12 ख़तरनाक बीमारियुनि खां बचाव लाइ हिफ़ाज़ती टुकड़नि जो आलमी हफ़्तो मल्हाइण जे हवाले सां माण्हुनि में सुजागी पैदा करण लाइ DC कंबर शदात कोट जी हिदायतुनि ते DHQ अस्पताल खां वठी DHO ऑफिस ताईं DHO डॉक्टर सरताज अकबर जज ऐं ADHO डॉक्टर सैयद हबीब शाह बुखारी ऐं MS डॉक्टर सईद अख्तर तुनियो जी अॻुवाणीअ में सिहत खाते जे अमलदारनि हथनि में बैनर खणी रैली कढी। उन मौक़े ते ज़िले सिहत ऑफिसर डॉक्टर सरताज अकबर जज, ADHO डॉक्टर सैयद हबीब शाह बुखारी, MS डॉक्टर सईद अख्तर तुनियो ऐं ॿियनि चयो ॿारनि खे 12 ख़तरनाक बीमारियुनि खां बचाव लाइ पूरी दुनिया में 24 अप्रैल खां 30 अप्रैल ताईं हिफ़ाज़ती टुकनि जो आलमी हफ़्तो मल्हायो वेंदो आहे। उन करे असां सभिनी खे गॾिजी पंहिंजे अवाम में सुजागी पैदा करणी आहे त पंहिंजे नवनि ॼावल ॿारनि खे 2 सालनि ताईं 12 ख़तरनाक बीमारियुनि जहिड़ोकि TB, पोलियो, खंडाक, नमोनिया, गर्दन तोड़ बुखार, वॾी खंघि ऐं ॿियनि बीमारियुनि खां बचाव वारा टुका ज़रूरु लॻाराइनि। हुननि चयो त असां सभई गॾिजी पंहिंजे ज़िले कंबर शदात कोट जे माण्हुनि में सुजागी पैदा करियूं त जीअं उहे पंहिंजे मासूम ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका ज़रूरु लॻाराइनि त जीअं संदनि मासूम ॿार सभिनी ख़तरनाक बीमारियुनि खां बची सघनि।